जी असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं दड़े जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में, जिथे 4 दिसंबर ते कावश ऐं केतिरनि पारां जेको ऐलान एकता ॾियारे जे हवाले सां सरगर्मियूं जेके उरूज ते पियल आहिनि। उन हवाले सां स्कूल में जेको तक़रीब मुनक़िद कई वई आहे, जंहिंमें सवें शागिर्दनि जेको ट्रॉफियूं ऐं अजरक पाए करे शिरकत कई आहे। अचो त पाण हिन तक़रीब में शरीक उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उहे छा था चवनि। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल दड़ो 1 जे तरफ़ां समूरा शागिर्द सुभाणे वॾे पैमाने ते शरीक थींदासीं। अॼु असांजे ॿारनि हिते कोॾी जा मुक़ाबला कया आहिनि, पंहिंजे कल्चर जी सूंहं ॾेखारी आहे ऐं हे ॿार असांजे मुस्तक़बिल जा महिमान आहिनि। असां उन्हनि खे ॾेखारियूं पिया। असीं थोराइता आहियूं केटीएन वारनि जा, जिन क़ौम खे जेको सो ॾियारो ॾेई असांखे 4 चंड लॻाया आहिनि। असां लाइ क़ौमी ईद जो ॾींहुं आहे। हर साल जीअं हिन साल बि असां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल 1 तरफ़ां बहितरीन नमूने सां प्रोग्राम अरेंज कयो वियो। पाणी सो दड़े जी यूबीएल बैंक खां असां जेको आहे सो रैली खे, जेका वॾी सकाफ़ती मेन मरकज़ी रैली आहे, शरीक थींदासीं ऐं हुन रैली खे 4 चंड लॻाईंदासीं। पाणी जी रैली जे हवाले सां ॿारनि में जागृता पैदा करण लाइ कोॾी जा मुक़ाबला, ॿारनि सिंधी अजरक टोपी पाती आहे ऐं सुभाणे असां भरपूर शिरकत कंदासीं। अॼु जेका असांजी ख़ुशी आहे, असां ईद खां वधीक ख़ुशी आहे। असां प्रोग्राम अॼु बि सुठे नमूने मल्हायो आहे। इंशाल्लाह सुभाणे असीं भरपूर शागिर्दनि सां उस्तादनि सां गॾिजी रैली में सुभाणे शरीक थींदासीं। पहिरीं समूरनि सिंधी वासियुनि खे एकता जो ॾींहुं मुबारक हुजे। अॼु असां पंहिंजे स्कूल जीपीए दड़ो 1 जे क़ुरान ते एकता जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। इहो ॾींहुं हर साल असां ईद जो ॾींहुं करे मल्हाईंदा आहियूं। असांजे समूरनि सिंधियुनि जो सकाफ़ती ॾींहुं आहे। असां सिंधी आहियूं, टोपी अजरक जी शान आहे। असां सिंधी आहियूं। ॿिया माण्हू ॿिया बि हज़ार सुहिणा माण्हू बोली मारूअरनि जी मिठड़ी बोली, गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा नारा नारा। जिए सिंध वारा जियन, सिंध टोपी अजरक वारा जियन। स्कूल जे शागिर्दनि ऐं उस्तादनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त एकता ॾियारो जेको असां ईद जे मल्हाए रहिया आहियूं, जॾहिं त सुभाणे 4 दिसंबर ते रैली में बि जेको भरपूर नमूने शिरकत कंदासीं। गुलाम मुस्तफ़ा कच्छी, KTN न्यूज़ दड़ो।